नवाबशाह में कतल 6 ॼणा थी विया, लाणकाणे में जोड़ो कतल थी वियो, कोटड़ी में ज़ाकिर जतोई ख़ुदकुशी करे छॾी मोबाइल न मिलण ते, माजिद अब्बासी जी पोस्टमार्टम रिपोर्ट जेको क़बर कुशाई करे ॿीहर पोस्टमार्टम कयो पियो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्शबारी जो। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। असांजे चैनल खे पहिरीं सभ खां पहिरीं दोस्त सब्सक्राइब कनि, इहा असांजी गुज़ारिश। नाज़रीन, सिंध में गुज़िरियल काफ़ी अरसे खां उत्तर सिंध में त बदमनी जो हिकिड़ो राज आहे। कत्ल, फुरूं, अगवा, धाड़ा, ॿारनि खे अगवा कयो वञे थो। पर सिंध जो खितो जेको आहे लाड़पट्टी ऐं नवाबशाह खां वेंदे जेको नौशरो फिरोज़, बदीन ऐं ठठो, इहे थोरा पुरअमन इलाइक़ा रहिया आहिनि। पर बदकिस्मती अॼु जेकी 17 जुलाई थियो आहे, 17 जुलाई में अॼु असांखे जेके मुख़्तलिफ़ क़त्ल जा वारदातूं जेके असांजे साम्हूं आयूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी क़त्ल जी वारदात नवाबशाह में साम्हूं आई आहे, जेके 2010 में भंगवार बिरादरी जा 2 नौजवान क़त्ल थिया हुआ। उन क़त्ल केस में जवाबदार गिरफ़्तार थिया। उन्हनि में हिकिड़ो जवाबदार जेल में फ़ौत थी चुको, ऐं जॾहिं त 6 जवाबदार जेके उन क़त्ल केस में हुआ उहे मुख़्तलिफ़ अदालतुनि में हाज़िरियूं ॾेई रहिया, अदालतुनि जी जेको चकर काटे रहिया हुआ, जेके क़त्ल केस में नामिनेट हुआ। बदकिस्मती इहा थी त उहे मक़तूल जेके मारिजी विया, उनजे क़त्ल केस में जवाबदार मूं पहिरीं बि ॿुधायो त उहो हिकिड़ो फ़ौत थी वियो। ॿिया जेके जवाबदार आहिनि जेल में आहिनि, 6 ॼणा जेके आहिनि, जंहिंमें 2 सॻा भाउर शामिल आहिनि, उहे ज़मानत ते आज़ादु हुआ। इन केस में साम्हूं इहा ॻाल्हि आई आहे त जेके मक़तूल धुर ॾे जवाबदार धुर जा माण्हू मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ अरसनि ते न्याणियूं मेड़, क़ुरान मेड़ ऐं जेके उन्हनि जा मुर्शिद हुआ उहे बि वठी विया। उन्हनि ते त असां सां फ़ैसिलो करियो, ठाह करियो, पर जेकी मक़तूल धुर उहो ठाह जे लाइ राज़ी न हुई। अॼु उन्हनि नवाबशाह 6 ॼणा जेके 2 भाउरनि समेत भंगवार बिरादरीअ सां पंहिंजा जेके हिकु ई पंहिंजे घर सां तालुक़ु रखंदड़ हुआ, उहा नवाबशाह अदालत विया पे त उन्हनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। 6 ई नौजवाननि जा लाश उहे पधरे पट ते पिया हुआ। इलाइक़े जा माण्हू पहुता, उहे लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। घर में कोराम अची वियो, उन्हनि जे वारसनि में किहाट पइजी विया। जेके 2 मक़तूल भाउर आहिनि, उन समेत 6 ॼणा जेके क़त्ल थिया आहिनि, इहे सभ जा सभु पाण में सौट मासात थींदा हुआ, जिन खे क़त्ल कयो वियो आहे। जॾहिं त ॿी धुर जेकी आहे, अॼु जेकी धुर जिन क़त्ल कयो आहे, उन्हनि खे जवाबदार धुर पाण सम्झूं था। पहिरीं हुई मक़तूल धुर सां तालुक़ु रखंदड़, जॾहिं 6 क़त्ल कयूं त हाणे उहे जवाबदार धुर थी विया। उहे पाण में मक़तूल ऐं कातिल जेके आहिनि पाण में सिगा वेझा माइट आहिनि, पर अलाए छा थी वियो आहे रत जे रिश्तनि खे, त हिक ॿिए जा माण्हू पलांद में क़त्ल जा क़त्ल करे छॾीनि, वेढ़ा वीरान करे छॾीनि। पंहिंजो पाण में संगावती बि थियल हुई। इन्हनि में हिक ॿिए जे घरनि में पंहिंजूं न्याणियूं ॾिनल हुयूं। कंट्रोल न करे सघिया, एॾो जज़्बात में अची क़त्ल करे छॾियूं। ॿी इहा वारदात कोटड़ीअ में अॼु तक़रीबन 14 सालनि जो नींगर आहे, जेको ग़रीब गुरबत मिटनि माइटनि वटि पैसो न हो, हुनजी डिमांड हुई, हुनजी घुर्ज हुई त मूंखे मोबाइल वठी ॾियो। माइट ग़रीब, मोबाइल न वठी ॾिनऊं। जंहिं तां ज़ाकिर जतोई नाले नींगर जेको फाओ खाई आपघात करे छॾियो। ही दर्दनाक हिकिड़ी वारदात थी आहे, जेको आपघात जी कोटड़ीअ में। कोटड़ी पुरअमन शहर, ग़रीब माण्हू लाज़मी आहे औलाद जी ख़्वाहिश पूरी नथो करे सघे, पर औलाद खे बि पंहिंजे माइटनि जे इन तकलीफ़ मां माइट जेके पोरियो कनि था उन जे आधार ते हलणु घुरिजे। हीअ वरी ॾुख जहिड़ी ख़बर, जॾहिं लाश घर पहुतो त बेवस माउ ऐं ज़ारो कतार ॻोढ़ा ॻाड़े रही, हंजूं हारे रही। हिकु त मुल्क में बेरोज़गारी, बुख बदहाली, ॿियो महांगाईअ जो तूफ़ान, पेट्रोल जी क़ीमतियूं, डीज़ल जी क़ीमतियूं आसमान सां ॻाल्हियूं कनि पियूं। त ही मजमूई सूरत हाल असां नवाबशाह जी तव्हांखे ॿुधाई। 6 ॼणा क़त्ल थी विया। उन वाक़े खां पोइ नवाबशाह पुलिस जेकी जवाबदार धुर आहे, उन्हनि जा घर ड्राए पट करे छॾिया आहिनि। उनजो माल मता जेको खणी आई आहे थाणे ते, केस दाख़िल अञा कोन थियो आहे। जवाबदार धुर जा माण्हू ही वारदात करे उन खां पोइ फ़रार थी विया आहिनि। ऐं जेके मक़तूल धुर जंहिंजा 6 लाश उहे अस्पताल मुंतक़िल कया विया। पोस्टमार्टम खां बाद वारसनि जे हवाले कया आहिनि। घरनि में रोज़ राड़ो मतिलबु आहे। वारसनि जो इहो ई मुतालबो आहे त जेके पुलिस जवाबदार फौरी तौर गिरफ़्तार करे। ही वॾो ज़ुल्म, ही वॾी जेको आहे भयानक वाक़ियो थियो आहे। 6 माण्हू जेके क़त्ल कया विया, जिन में 2 भाउर हुआ।
त हीउ पुरमन खितो, हिन खिते में हीअ सूरत हाल थिए पई, सिंध जा माण्हू ॾुख तकलीफ़ में अॻई आहिनि। ॿी जेकी ख़बर साम्हूं असां वटि हींअर आई आहे, चांडका अस्पताल में इलाज लाइ आयल पसंदि जो परणो कंदड़ बहराम वासी यूसुफ मुगेरी ऐं संदसि ज़ाल रिहाना खे बि क़तल कयो वियो आहे चांडका लाणकाणे में। यानी कि अॼु जेको आहे 17 जुलाई में ही असां वटि 3 वाक़िया साम्हूं आया आहिनि, जंहिंमें नवाबशाह में 6 ॼणा क़तल कया विया, 2 भाउरनि समेत। चांडका में प्यारे जो परणो कंदड़ उन्हनि खे क़तल कयो आहे। हिकु कोटड़ीअ जे ज़ाकिर जतोई नौजवान ख़ुदकुशी करे छॾी आहे। हीअ आहे कोटड़ी ऐं हीअ नवाबशाह ऐं लाणकाणे जी सूरत हाल तव्हांखे ॿुधाईसीं। ॿियो सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जाम शोर सिंध यूनिवर्सिटी सिंध फाइन आर्ट जे 3 साल जी शागिर्दियाड़ी 2.5 साल अॻु क़तल कई वई। उनजो क़तल केस जेको आहे नूरियाबाद थाणे ते दाख़िल थियो। उनखे मुड़ुसु संदसि प्यारे जो परणो कयो, उन्हनि खे नंढी बेबी बि आहे। उनखे 2.5 साल अॻे वठी वियो कराची घुमाइण, त अचो त पाण कराची घुमी अचूं। पोइ नूरियाबाद जी थाणे जी हद में जाखरा ॻोठ आहे, उते मोटरवे ते उनखे बेदर्दीअ सां 2.5 साल अॻु पथर हणी तशदुद करे मुड़ुसु क़तल करे छॾियो। 7 ॾींहं उहो लाश जेको आहे लावारस हो। नूरियाबाद पुलिस पोस्टमार्टम न करायो, लाश जेको सर्दखाने हवाले थियो, उनजी वारसी ज़ाहिर न थी। पोइ लाश जेको लावारस ॼाण आहे हैदराबाद जे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। पोइ इहो वाक़ियो जॾहिं साम्हूं आयो, उनजे पीउ खे ख़बर पई, पोइ उन्हनि ॻोल्हा कई। पोइ उहो जवाबदार जेको संदसि मुड़ुसु हो उहो गिरफ़्तार थियो। उन इतराफ़ कयो हो त 2.5 साल अॻे त मां पंहिंजी ज़ाल खे मुंहिंजे घर में न थिए रही, उन तां जेको मूं हुनखे क़तल करे छॾियो। उहो जवाबदार गिरफ़्तार हो। लाश जी पोस्टमार्टम थी। लाश जी पोस्टमार्टम थियण खां पोइ हिकिड़ी वॾी भयानक जेकी सूरत हाल साम्हूं आई असांजे इदारनि जी, जेको आहे पोस्टमार्टम थियो माजिस्ट्रेट जी निगरानी में, नूरियाबाद पुलिस जी निगरानीअ में, डॉक्टरनि जी मेडिकल बोर्ड हो। उन बोर्ड खां पोइ जेके जुज़ा हुआ उहे 20 ॾींहं जेके नूरियाबाद थाणे ते पियल हुआ, 20 ॾींहंनि खां पोइ लम्स जी रिसर्च लेबॉरेटरी ॾांहुं मुंतक़िल कया विया ऐं 9 जेके जुज़ा आहिनि रोड़ी लेबॉरेटरी ॾांहुं मुंतक़िल कया विया। जेके लम्स रिसर्च लेबॉरेटरी टेस्ट रिपोर्ट जेकी DNA ॾिनी, उन में ॼाणायो वियो त हीअ जेके लाश जा जुज़ा मिलिया आहिनि उहा औरत न मर्द, माजिदा अब्बासीअ खे मर्द करार ॾिनो वियो। उनखां पोइ उहा मेडिकल रिपोर्ट मेडिकल बोर्ड वटि आई। मेडिकल बोर्ड उहा ई रिपोर्ट पुलिस खे ॾिनी, पुलिस उहा ई रिपोर्ट अदालत में जमा कराई। नतीजे में थियो ईअं ज़ाहिद सोलंगी जेको माजिदा अब्बासीअ जे क़तल केस में शामिल हो, उहो ज़मानत ते आज़ादु थी वियो। इहा ख़बर जॾहिं माजिदा अब्बासीअ जे माउ ऐं पीउ खे पई त उन्हनि जे मथां क़यामत ॼण त बर्पा थी चुकी हुई, छो त उन्हनि जी अॻेई न्याणी बेदर्दीअ सां क़तल कई वई। लाश उनजो जेको लावारस ॼाण आहे जामशोरे खां हैदराबाद टंड यूसुफ में जेको क़ब्रिस्तान में तदफ़ीन कयो। वारसनि जॾहिं DNA आई, DNA में उनखे मर्द ॼाणायो वियो त उन्हनि में जेको कियाट पइजी विया। पोइ उनजो पीउ जेको सिकंदर अब्बासी आहे उन सिंध हाई कोर्ट बेंच सर्किट हैदराबाद सां रुजू कयो। हाई कोर्ट इन खां पोइ मुसलसिल केस हलंदो रहियो। इन जी जेकी फर्दन इंक्वायरी SSP जामशोरे खे कराई त तव्हांखे DSP खां इहा फर्दन इंक्वायरी कयो। इन केस जी सॼी जेको DNA रिपोर्ट में खेसि मर्द करार ॾिनो वियो, उनजी एंटी करप्शन डायरेक्टर खे हिदायतूं कई वियूं त 1 महीने जे अंदरि तव्हां इन जी सॼी जांच करियो त कंहिं कोताही कई आहे, किथे कोताही थी आहे। उनखां पोइ एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर ज़ीशान हैदर मेमन उनजी जांच कई। जांच खां पोइ 1 महीनो जेको टाइम पीरियड हो 5 जुलाई जो गुज़री वियो। उन में उन्हनि खे रिपोर्ट जमा कराइणी, पर उहे फर्दन रिपोर्ट जेके हुई DSP उन वक़्त जा SHO उन वक़्त जा मुंशी उन्हनि खां बयान थिया आहिनि, पर SHO उहे जेको आहे न बयान न ॾिना। पोइ 1 महीने जो टाइम वरितो वियो। उनखां पोइ अदालत जेको आहे ॿीहर उन माजिदा अब्बासीअ जे लाश जी क़बर कुशाई जो हुकुम ॾिनो ऐं DG हेल्थ खे हिदायतूं कयूं त मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। मेडिकल बोर्ड जुड़ी वियो ऐं मेडिकल बोर्ड जुड़ण खां पोइ अॼु 17 जुलाई ते माजिदा अब्बासीअ जी क़बर कुशाई कई वई आहे। मेडिकल बोर्ड नूरियाबाद पुलिस माजिस्ट्रेट जी निगरानीअ में हिकु दफ़ो ॿीहर माजिदा अब्बासीअ जे लाश जी पोस्टमार्टम क़बर कुशाई करे पोस्टमार्टम कयो पियो वञे। ईंदड़ वक़्त में ख़बर पवंदी त माजिदा अब्बासी जे मथां केतिरो तशदुद थियो, उन जा DNA जेको खेसि औरत मां मर्द ॼाणायो वियो। त हाणे जेकी रिपोर्ट ईंदी उहा कहिड़ी ईंदी, उहा अदालत में जमा थींदी। एंटी करप्शन बि पंहिंजी जांच करे पई त कंहिं हिते कोताही कई आहे। यकीनन इहो केस हाई प्रोफाइल केस आहे ऐं हिन में असांखे ॾिसणो आहे त वारसनि खे केतिरो त इंसाफ़ पइजी सघे। न्याणी माजिदा अब्बासी जे वालिद जो चवण त मूंसां वरी नाइंसाफ़ी थी, मूंखे अदालतुनि मां उमेदु आहे त क़ातिल जेको आहे उनखे सज़ा मिलंदी। हीअ समूरी सूरत हाल असां तव्हांखे ॿुधाई त नवाबशाह में क़तल 6 ॼणा थी विया, लाणकाणे में जोड़ो क़तल थी वियो, कोटड़ी में ज़ाकिर जतोई ख़ुदकुशी करे छॾी मोबाइल न मिलण ते, माजिदा अब्बासीअ जी पोस्टमार्टम रिपोर्ट जेको क़बर कुशाई करे ॿीहर पोस्टमार्टम कयो पियो वञे। ईंदड़ वक़्त में वरी पाण ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसिताणी पंहिंजी मेज़बान धणी बख़्शवारी जो ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।